अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, अव्हां खे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। मौसमियात खाते वार्निंग जारी कंदे चयो आहे त पाकिस्तान में डेंगी वधीक वधी सघे थो ऐं वबाई सूरत इख्तियार करे सघे थो। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसातुनि खां पोइ गर्मीपद 26 खां 29 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वेंदो ऐं घिम 60% थी वेंदी, जंहिं सां डेंगी मच्छर जी नस्ल में इज़ाफ़ो थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त डेंगी ईंदड़ महीने खां कराची, लाहौर, पिशावर, रावलपिंडी, इस्लामाबाद, हैदराबाद, लाड़काणो, फैसलाबाद, सियालकोट ऐं मुल्तान में वबा जी सूरत इख्तियार करे सघे थो। मौसमियात खाते पंहिंजे अलर्ट में चयो आहे त ॿोॾि सां मुतासिर इलाइक़नि में बि डेंगी जो ख़तरो वधी वेंदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त गर्मीपद 16 डिग्री सेंटीग्रेड खां हेठि अचण ते डेंगी जी पखेड़ रुकिजी वेंदी। सेप्टेंबर जे विच धारे मौसमी सूरतहाल डेंगी जे हमले लाइ साज़गार थी वई आहे।